बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ अफ़गानिस्तान जे वक़्ती परॾेही वज़ीर जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। संदसि चवण आहे त इल्ज़ाम बेबुनियाद हथ ठोकिया ऐं पाकिस्तान ते ढेर उछलाइण जी कोशिश आहे। अफ़गानिस्तान 2024 ईस्वी में दाइश जे भर्तियुनि ऐं मददगारी जो मर्कज़ रहियो। अफ़गानिस्तान में दहशतगर्द टोलनि बाबति UN मॉनिटरिंग रिपोर्ट मौजूदु आहे। अफ़गानिस्तान TTP, अल-क़ाइदा ऐं दाइश समेत केतिरा ई दहशतगर्द टोला ऑपरेट करे रहियो आहे। अफ़गान अबूरी हुकूमत दहशतगर्दी जे बुनियादी ढांचे खे ख़त्म करे अफ़गान धरती ॿियनि मुल्कनि लाइ ख़िलाफ़ इस्तेमाल थियण खां रोके। तहरीक इंसाफ़ जी ॻाल्हियुनि वारी कमेटी खे PTI बानी सां मुलाक़ात जी इजाज़त मिली वई। तहरीक इंसाफ़ जी ॻाल्हियुनि वारी कमेटी तरफ़ां अॼु PTI बानी सां मुलाक़ात जो इम्कान। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के चेयरमैन मोहसिन नकवी पारां क़ज़ाफ़ी स्टेडियम जो दौरो, तामीराती कमनि बाबति अॻिराई जो जाइज़ो। PCP चेयरमैन तरफ़ां फिशिंग वर्क जो सिर्फ़ सूरत में मुकमल करण जी हिदायत। मोहसिन नकवी जो चवण आहे त चैंपियंस ट्रॉफी टूर्नामेंट लाइ स्टेडियम जी नएं सिर तामीर जो कम तेज़ी सां जारी आहे। क्रिकेट शौक़ीननि लाइ नयूं कुर्सियूं ऐं LED लाइटूं लॻायूं पियूं वञनि। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चैंपियंस ट्रॉफी खे यादगार बणाइण लाइ तयारु आहे। अमरीकी शहर लॉस एंजल्स जे ॿेले में लॻल तारीख़ जी बदतरीन बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो। फौतुनि जो अंग वधी 16 थी वियो। 12,000 खां घर सड़ी ख़ाक। 4 हंधनि ते अञा बि बाहि लॻल। पेरिस जी 11% ऐं एठनि में बि 15% बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। लॉस एंजल्स काउंटी में हेल्थ इमरजेंसी लागू कई वई। तेज़ हवाउनि सबबि बाहि वधीक पखिड़जण जो ख़दशो। रेड फ्लैग वार्निंग बि जारी। ऐं कोयटा जी संजीदगी कोयले जी खाण में फाथल वधीक 2 ॼणनि जा लाश हथ। खाण में फाथल समूरनि ॿारनि पोरियतनि जा लाश कढिया विया। रेस्क्यू ऑपरेशन मुकमल। PDMA जो चवण आहे त खाण कोठरींदड़ पोरियतनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन 3 ॾींहनि ताईं जारी रहियो। फोत थियल समूरनि पोरियतनि जो तालुक़ु शांगला सां आहे। मर्द ज़रूरी कार्रवाई बाद अबाणे इलाइक़नि ॾांहुं रवाना कया विया।